ज़ाती सवाल पुछंदासीं तव्हांजी उमिरि 7 सालनि जी उमिरि में तव्हां फरमायो शादी थी पोइ शादी तव्हांजी हिकिड़ी या ॿ शादियूं कयो ज़िंदगी में औलाद केतिरो थियो 5 ॿ पुट 3 नियाणियूं अच्छा पुटनि जो तारीफ़ करायो पूरो साईं हमीद हैदर ऐं इमदाद मोहम्मद तव्हांजे लाइ बि चवंदा त तव्हां बि हुस्न खे तमामु घणो पसंदि कयो आहे किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे दयारे दिल ऐं दास्तान मोहब्बत यानी दिलि जो दुनिया ऐं मोहबत जा किसा उन में किताब हिकिड़ो वॾो लिखियो अथमि उन में कीअं इश्क में फाथुसि छा बि थियो कंहिं ते सॼो लिखियो अथमि इहो पढ़ंदव त ख़बर पइजी वेंदव हुस्न छा थींदो आहे इश्क छा थींदो आहे इश्क जा दर्जा कहिड़ा थींदा आहिनि सभ ते मूं ज़िक्र कयो आहे त हुस्न जेको थींदो आहे सो लामुतनाही जज़्ब हिकु शिक्षा यानी जंहिंजी हद जी हिसाब न हुजे ऐं इश्क जेको आहे सो उनजी पैदावार आहे ऐं कीअं थो पैदा थिए सो ई सआदत बज़ोर बाज़ूनी इस्तान बख़्शत ख़ुदा आहिनि मोशन इहा ख़ुदा जे माण्हुनि जे हथ में कान्हे जंहिंजी ख़ुदा कंहिंखे बख़्श थिए ऐं कंहिंखे ख़ुदा जी तरफ़ां न थिए उनमें ॾात मिले या ॾात आहे पर इश्क मजाज़ आहे इश्क में पहिरीं मजाज़ आहे मजाज़ जा 3 दर्जा थींदा आहिनि हिकिड़ो मजाज़ जो दर्जो आहे जंहिंमें जीअं मूं महिल राणे जे लाइ रातियूं बि आहे ईअं कंदी ॿियो मजाज़ जो दर्जो जेको आहे सो आहे जीअं मारू ऐं मलीर लाइ रोअंदी ऐं पिटींदी बि हुन में तफ़ावत आहे हू शख़्सी मोहबत आहे हू जेका आहे गैर शख़्सी मोहबत आहे गैर शख़्सी मोहबत यानी वतन ऐं क़ौम जे लाइ मारूअ जी मोहबत जेका आहे वतन ऐं क़ौम जे लाइ हुई पोइ मूं लिखियो आहे त इश्क हर हिकु इश्क में जॾहिं मूं थिए कयो त पोइ लाओ बुल आफलीन क़ुर में लिखियो पियो आहे त आऊं फना थींदड़ शइ ते मोहबत न कंदो आहियां पोइ जॾहिं ॾिठुमि त हीअ शयूं जेके आहिनि ज़ाहिरी हुस्न जेको आहे सो घटिजी थो वञे सुबतूं मटिजी थियूं वञनि मरण खां पोइ हुनजी ताक़त घटिजी थी वञे वग़ैरह वग़ैरह तंहिंखां पोइ उनखां त हिकु दाइमी इश्क जेको आहे सो मुख़्तलिफ़ मदार जे मां गुज़रे थो शख़्सी गैर शख़्सी ऐं हक़ीक़ी पोइ हुन किताब पढ़ण जो लाइक़ु थो माशाअल्लाह साईं अॼुकल्ह साईं तव्हांजा 24 कलाक कीअं था गुज़रनि ही वेठा आहिनि शागिर्द वेठा आहिनि सभु वेठा आहिनि आम कचहरी वेठी आहे किताब वेठो आहे हाणे हिकिड़ो किताब खणी आयुसि उते हिंदुस्तान मां सो मिस्टर कंहिं लिखियो आहे ॾुधेजा सिंध जो सैलानी इहो किताबु लिखियलु हो 50-60 साल 70 साल अॻे भेरूमल महरचंद जो सो इंडिया जी गवर्नमेंट स्पेशल गवर्नमेंट ऑर्डिनेंस पास करे जो आहे त सिंधी किताब छपजनि ख़र्च सॼो गवर्नमेंट ऑफ इंडिया ॾिनी धारिया माण्हू जिन जो सिंधीअ सां वास्तो कोन्हे जिन ते सिंध मुल्क कोन्हे पर जेको नेशनल एंथम अथनि क़ौमी तरानू जेको आहे तंहिंमें सिंध पंजाब बंगाल मराठा जनसंघ धन है भारत भाग वरिता था ऐं उन में अञा सिंध रखियो वेठा आहिनि ऐं उन में सिंधी ॿोली नोट जेको रुपए जो नोट आहे त सिंधी ॿोलीअ में लिखियो पियो आहे त रिकग्नाइज़ लैंग्वेज आहे ऐं सिंधीअ में अखर पाइनि
हुन नोट ते, हर हिकु नोट ते हिकिड़ी छोकिरियूं आयूं मूं वटि, आउं वेठो हुउसि अस्पताल में, 7 छोकिरियूं सिंधियाणियूं, 8 वरे खां सभु हेठि, हिकिड़ी वॾी हुई सो हुनखे नौकर न अचणु कोन थियनि साईं चवनि थियूं नारा हणंदुसि बाबा छॾी वञा चवंदो आहियूं। सुवाल पुछूं 4, हिकिड़ो पुछूं साईं असां कहिड़ो गुनाह कयो आहे जो असांखे ख़ुदा साईं पंजाबनि जे ग़ुलामीअ में खणी छॾियो आहे। वॾो सुवाल हो, हुयूं नंढियूं छोकिरियूं, बाबा तई आहियूं नंढियूं, तव्हांखे एतिरो सम्झ कने जो आउं तव्हांखे भई किसो तारीख़ या ॿियो ते ॿुधायां, मुख़्तसिर ॻाल्हियुनि में स्टोरीज़ में ॻाल्हियुनि में तव्हांखे ॿुधायां थो। चऊं ॿुधाए, मुंहिंजो दिल्लीअ जो बादशाह हो मोहम्मद शाह, पोइ हुन ते नादर शाह वञी चाह काह करे पियो हुन किले में वञी हाज़िर थियो, पोइ मथां बीही दीदा ए इबरत कुशा कुदरत ए हकरा बि अखियूं खोल ॾिस त छा मां छा थी वियो आहे। हिकिड़ो डाकू हाणे ॾिसो तुंहिंजे दिल्लीअ जे तख़्त ते अची मथां बीही रहियो आहे, तुंहिंजो छा मथे अमाल मां सूरत जी नज़र में इहा असांजे अमरनि जी शामत आहे जो हीअ वरिते अथसि, न त केॾा नंदर छा केॾा सो मूं चयूं बाबा असांजे पंहिंजे अमरनि जी शामत आहे जो असीं ग़ुलाम थिया आहियूं 50-50। पोइ भला ॿियो सुवाल, इहो छाजे करे ईअं थियो आहे। मूं चयोमांसि त ॿियो बि मिसाल थो ॿुधायांव, कहिड़ो, मूं चयो ॿाराड़ीअ में माण्हू ॿकरियूं चाढ़ींदा आहिनि, पोइ शाम जो ॿकरियूं चाढ़े पोइ हिकिड़ो लोढ़ो वॾो करे रखी छॾींदा आहिनि, उन में अंदरि विझी पोइ 2 टाऊं दर ॾेई कुतो दर ते विहारे छॾींदा आहिनि, त पोइ बगर बगर या चोर वोर न अचे। हिकिड़े ॾींहुं ऐं भाइटियो खे चयो चाचे त बाबा वञी ॾिसी अचु त को ॿकरियुनि जे वाड़े जे ॿाहिरां त को आयो कोन, त हुन जे चाचे खे ॿुधायो चाचा अॼु ॾिठुमि न पंहिंजे वाड़े जे ॿाहिरां गिदड़नि जा पेर ॾिसण में आया। चईं त बाबा पंहिंजा कुता थिया आहिनि भाड़ी गिदड़नि जी मज़ा न जो असां वटि अचनि। वरी पाण सलाह करे चयो माना इन मां निकिरण जो कहिड़ी तरह सां निकिरिजे। मूं चयोमांसि आऊं वन जूं जॾहिं ठही तॾहिं वियोसि जेल में, पोइ हिकिड़ो मोहम्मद सालिह हकीम आया असांजे ॻोठ जो, तंहिं हिकिड़ो ख़त लिखी मोकिलियो जेल में, सो तव्हांखे ॿुधायां थो त छा हो। हुनजो मां कीअं रो न कीअं रड़ बाक़ी करदा हूं आधी राति उथी करे ॿई खणिजी ॿाहूं जंहिंसां नथी लाहूं सुम्ह बि मिलंदी ॿार। मूं चयो हाणे ॿियो इलाजु को कोन्हे, इहो आहे त आधी राति उथी करे ॿई खणी ॿाहूं, ख़ुदा साईं असांखे हिन मुसीबत मां टार। छोकिरियुनि मूंखे चयो साईं असीं त तव्हां त वॾा आहियो पीर सैद हीअ लीडर, असीं छोकिरियूं नंढियूं स्कूल जूं पढ़ंदियूं असांजो कहिड़ो वस वठंदो। मूं चयोमांसि त तव्हांजो वस घणो वठंदो। पोइ ॿुधायोमान त असांजे हारी आहिनि 3 में हिकिड़ो हारी सो ॿिए हारीअ जी धीउ खणी वियो बजाए वियो। उहो आया मूं वटि हुन हारनि खे चयुमि साईं उहो भॼी वियो मुल्क छॾे असीं कीअं वराईंदासीं। मुंहिंजो सभु लॾियो। पोइ पीर आंदऊं सईद आंदऊं सरदार आंदऊं मुला आंदऊं साईं असांखे सभिनी खे लाहे उन्हनि खे जेके 2-3 घर जंहिंने मुछड़ाई कई आहे उन्हनि खे लाहे सॼे ॻोठ खे ॾोह कयो। मूं चयो न। हिकिड़े ॾींहुं 4-3 ज़ालूं आयूं, उन्हनि चयो त 4 ज़ालूं आहिनि, उन्हनि चयो साईं असीं मेंढ थी आया आहियूं त असांखे न लड़ायो। मूं चयो माई तव्हां छा थींदियूं आहिनि कहिड़ी शइ थींदियूं आहिनि, तव्हांजा पीर आया सईद आया सरदार आया मुला आया त सभिनी जी मिनतूं कयूं त छॾियो ऐं उन्हनि सभिनी खे माफ़ु कयो तव्हां हुनखां मथे आहियो छा।
त हिकिड़ी माईअ चयो त हा साईं असीं सभिनी उन खां मथे आहियूं। मूंखे वरी अजीब क्यूरियोसिटी थी, मुंहिंजो हीअ सैदनि पीरनि ज़मीदारनि सभिनी खां मुननि खां मायूं मथे थी, मुंहिंजो कीअं? ॿाहिराड़ीअ में चवंदा आहिनि त हिकु नियाणी 7 क़ुर। इहो आहे मिसाल। चई हाणे असीं 4 ॼायूं आयूं आहियूं, 4 7 28 क़ुर आहियूं, उन्हनि खे मेड़ मञी त मञी। माईअ जी ॻाल्हि मूंखे वणी वई, मुंहिंजी माई तव्हांखे चइनी घरनि खे मूं माफ़ी ॾिनी। सो मूं चवनि त तई आयो 7 नियाणियूं, 7 नियाणियूं 49 क़ुर। हाणे ताईं राति जो रोज़ ख़ुदा जे दरगाह में हथ खणो, साईं इहो ॻाल्हि असीं कंदासीं। मुंहिंजो इहो ॻाल्हि कंदासीं, बाक़ी कम असां त छॾींदा। दीन तार ते किताब लिखियो आहे मंतक तैर, फारसीअ में आहे, शहर में कंदुसि। ऐं उन में लिखियलु आहे त हिकिड़ो 1,00,000 पखियुनि जो तिन ख़्यालु कयो त असां सीबरू पखी ॾिसूं, माना ख़ुदा खे ॾिसूं। ऐं उन जे लाइ पोइ हिकिड़े रहबर खे, हुद पखीअ खे चऊं तूं असांजो रहबर थी, तूं वञी असांखे ॾेखार। चऊं त को काफ़ जबल में आहे, पोइ वठी कंदी हलिया 1,00,000 पखी। पोइ किथे रिण पटाया, पोइ उञुनि में झोलनि में मरी किरी पिया, के मरी पिया, के अॻिते हली से वरी तालाब आया ऐं ढंढूं आयूं, मच्छियूं आयूं, ॿियूं आयूं। के चवंदो भई हाणे हुते मुसीबत मां निकिरी आयूं, हाणे अॻिते कहिड़ो ठहियो, उते वेही रहिया। के अॻियां वरी बाग़ आया, उन्हनि बाग़नि जे मेवनि ते वेही रहिया, के फसलुनि ते वेही रहिया, के वरी शिकारनि जे शिकार थी विया। 1,00,000 माण्हुनि में पखियुनि में बाक़ी वञी 30 पखी बचा। पोइ अची पहुता खोकाफ ते, पंहिंजे लीडर खे चयूं हाणे ॿुधाए खोकाफ अची वियो ऐं घरनि जूं तइदादूं ख़तमु थी वियो। हुनजो 30 जेको आहे अखर सी चइबो आहे 30 खे फारसीअ में, माना 30। ऐं मुर्ग माना पखी, तई ख़ुदि मुर्ग आयो, सी मुर्ग आयो, तई ख़ुदि सी मुर्ग आयो। हाणे तव्हांखे ॿिए सी मुर्ग ॻोल्हण जी ज़रूरत ई कान्हे। सो उन वांगुरु ही वॾो फ़ासिलो आहे ज़िंदगीअ जो। ज़िंदगीअ में कामयाब थोरा था बचनि, पोइ विच में वियो वञनि, के फिरियो वञनि, के भुलिजो वञनि, के कीअं था थियनि, पोइ वञी सी मुर्ग था बचनि। शेख अयाज़ जे बारे में ॿुधायो त इन तव्हांखे जुदा छो थी? शेख अयाज़ जा 4 दोस्त हुआ, हिसामुद्दीन राशिदी, सोबो ज्ञान चंदानी, बुखो ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो, ॿियो रशीद भट्टी। 4 मुख हुआ। पोइ उन्हनि चइनी हिनखे सलाह ॾिनी त तोखे लालच वठी वई आहे। हिकिड़ी रांदि थींदी आहे तंहिंखे चइबो आहे आरफबाज़ी, पर उनखे अॼुकल्ह दुनिया में लूडो था चवनि। पोइ उन में नाकड़ियूं पवनि ऐं उन में नंग पवनि, नाकनि तां चढ़ी वेंदो मथे। पोइ बिस्त में पहुचण खां अॻु में वरी जेको नांगो जे मुंहं ते अची वियो त वरी लाहे वरी हा। सो पछाड़ी वारो नांगो आहे, तंहिंजो नालो आहे लालच ऐं ॿियो ख़ौफ़। ॿिए नांग जो आहे नालो ख़ौफ़। इहे वॾियूं शयूं जेके आहिनि जेकी लालच ॿियो ख़ौफ़। हाणे हिनखे इंसान लालच खां ख़ाली कोन्हे ऐं हिनखे लालच थी था। सियासत में त एतिरो कोन आहियां जेतिरो की हिन में शाइरीअ में या इल्म में क़ाबिलियत में। हाणे मूंखे हुनजो उजूरो मिलणु घुरिजे। के वज़ीर थिया, के कीअं थिया, उन्हनि खां त वधीक क़ाबिल आहियां। पोइ तूं अचु यूनिवर्सिटी ते वाइस चांसलर